रगूं थियूं रबाब। पहिरियों लतीफ़ो कलब। लतीफ़ा कलब दिलि में हूंदो आहे जंहिंजो रंग ज़र्द सुर्ख हूंदो आहे। उन जो फैज़ हज़रत आदम अलैहिस्सलाम सां वाबस्ता हूंदो आहे। अगरि कलब ऐं दिलि जो जारी थियणु शर्त उन बंदे जो नालो अल्लाह जे औलियाए करामनि जे किताब में दर्ज कयो वेंदो आहे जेको अर्शे अज़ीम ते हूंदो आहे। कलब जो मुनवर थियण सां कशफ वारिद थींदो आहे ऐं बातिन ज़ाहिर थी वेंदो। टीं अख ऐं सतीं हस कमु करणु लॻंदी आहे। राज़नि तां पर्दा खॼणु लॻंदा आहिनि पर उस्ताद खां सवाइ जल्द नफ़्स जी ख़्वाहिश में क़ाबू थी किरी पवंदो आहे। उहो शख़्स अनायत जे वर चढ़ी मग़रूरियत जी रस्सी में क़ैद थी वेंदो आहे। उन लाइ कामिल रहबर वक़्त ब वक़्त उन जी मलामत ज़रिए तरबियत कराए नफ़्स थुल्हे मतारे खे ॿधी क़ाबू करे कमज़ोर करण जूं अदाऊं सेखारींदो आहे जेको कच्छूं ऐं कुमी वांगुरु तस्लीम रज़ा सिर ख़म यानी कंध झुकाइणु सेखारींदो आहे। ॿियनि जे अॻियां जेसिताईं ॿटाक वॾियूं फूकूं ऐं ॻाल्हियूं करणु बंदि न कंदो, हर ॻाल्हि ॿोल में पंहिंजी तारीफ़ पसंदि करणु छॾींदो न, तेसी ताईं मलामत जी वाट ते हलायो वेंदो, ख़ासि करे अवेसी कलंदरी तरीक़े में। जिते सफ़ा पंहिंजी हैसियत विञाए न वेंदो तेसी ताईं रगड़ो लॻंदो रहंदो, दाहूं कूकूं तालिब कंदो रहंदो। मगर उस्ताद कामिल अणॼाणाईअ में ख़्याल मटाए वरी ॿिए तरफ़ लॻाईंदो वेंदो जेसी ताईं वञी जोश निकिरे, असुल ज़ाइक़ेदार न थी वञे, हिकु मिठो मशरूब बणिजी पवे जेको सारी मख़लूक़ लाइ हिकु जहिड़ो हुजे। मुसनिफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।